नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दुनिया जे 162 मुल्कनि ताईं पखिड़िजी वियल कोरोना वायरस 7171 हयातियूं खसे वरितियूं आहिनि। चीन में वधीक 13 हयातियूं ज़ाया थियण बैदि फोतियुनि जो अंग वधी 3266 थी वियो आहे। इटली में 2158, ईरान में 853, स्पेन में 342, फ्रांस में 148 ॼणा हयातियूं विञाए चुका आहिनि। अमेरिका में वधीक 5 ॼणा कोरोना जो शिकार, फोतियुनि जो अंग वधी 91 थी वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दुनिया जे 162 मुल्कनि ताईं पखिड़िजी वियल कोरोना वायरस 7171 हयातियूं खसे वरितियूं आहिनि। चीन में वधीक 13 हयातियूं ज़ाया थियण बैदि फोतियुनि जो अंग वधी 3266 थी वियो आहे। इटली में 2158, ईरान में 853, स्पेन में 342, फ्रांस में 148 ॼणा हयातियूं विञाए चुका आहिनि। अमेरिका में वधीक 5 ॼणा कोरोना जो शिकार, फोतियुनि जो अंग वधी 91 थी वियो आहे।